मां त भेजी छेनम मां पंहिंजे राज भाग वारो माण्हू आहियां, मूंखे तूं धमकी न दे। तू राज भाग रहो मां कुछ भी जा मां त भेजी छेनम मां इरफान समा ऑफिसर पंहिंजी न ॾेखार त मना तव्हां जो कन्नी हो तव्हां गलत कम कयो आहे तू न करियो तू गलत कम तो करे मुंहिंजा बराबर सुना ना तू भलो माण्हू आहे मुस्ताक सरकी मूंखे माफ़ी अची वियो सभई क्या सुन तू भलो माण्हू आहे तू इहे न करी जॾहिं असां तोखे हिन मामले ते इज़त ॾिनी आहे ठीकु आहे अदालतूं पाण ॾिसंदियूं त हींअर तूं राति जे टाइम ते जेका धमकी ॾींदो इहो चङो कमु आहे भला ठीकु आहे तूं पुलिस ऑफिसर आहीं तूं सम्झंदो हूंदे तूं सभु कुझु आहीं ख़बर आहे जेको माना ॾोहारी जे पुलिस सां मुक़ाबिलो कयो केरु हो कहिड़ो तू ॿुधाए न कहिड़ो हाणे मां तोखे ॿुधायां पहिरियां तक़रीबन हिन जे मुक़ाबले में जेका ॻाल्हि आहे उनजे मथां हिन वक़्तु असां इन्वेस्टिगेट कयो आहे 3 एफ अची वियूं ऐं प्लस उन पीए मथां अॻु पर तव्हांजो एफ अची वियूं हुन जे वारसनि मूंखे कॉल कई मां तो सुनना तो वापस सुनना तो न करिए चक्कर ॿियो आहे हिकिड़ो माण्हू जेको मां 3 एफ आर में वांटेड हुयो ऐं जिन पेरेंट्स ख़बर आहे रोशन खरोस अॻु पर तव्हांजी एफ आर में मुक्त वांटेड हुयो तव्हांखे जेकर माना इहो तव्हांखे बदन से समूह माण्हू आहे उहो कमु थो करे ऐं सिंध लाइ कमु थो करे पंहिंजो दहशतगर्द मारे थो ॾोहारी मारे थो इहो हाणे तरीक़ो आहे त राति जे टाइम ते तूं मूंखे गारियूं ॾेई भेण जा चुड फलाणा तेरा इहो त तरीक़ो आहे तूं आहे किथां जो तूं आहे केरु बाबा मां जिते बि आहियां मां चई त सुबुह जो मां सखर ईंदुमि मिलंदासीं तूं आहे किथां जो सिर्फ़ु इहो ॿुधाए मां सखर ईंदुमि सुबुह जो सखर ईंदुमि तूं आहे किथां जो उहो करीम साहिब असांजो यकीन तूं आहे केरु इहो ॿुधाए मां चांडियो आहियां ऐं तूं धमकियूं न ॾे जेको मुड़ुसु माण्हू आहीं जेके तव्हां माण्हू मारींदा आहियो न उहे तव्हां मारींदा हूंदो मूंखे धमकियूं न ॾे हिकिड़ो पुलिस ऑफिसर धमकियूं न ॾे तूं पुलिस ऑफिसर हुजी केरु बि हुजी मूंखे धमकियूं न ॾे तूं आहे केरु मां चांडियो आहियां ऐं धमकियूं न ॾे मूंखे धमकियूं त नथो ॾियां तूं चालू किथां जो आहे झारखंड जो आहे किथां जो बाबा मां सुभाणे सखर ईंदुसि मिलंदासीं हुते सुभाणे अचो मां सुभाणे असांजो तुंहिंजे खिलाफ़ ईंदी पिटीशन बाबा तोखे जेको बि करिणो आहे उहो कर भले को मसलो न आहे तोखे जेको करिणो आहे तूं धमकी ॾींदो भले ॾे मां तूं धमकी नथो ॾियां तूं आहे भले ॾे ॾिस इरफान समा तूं धमकी ॾियणी आहे तूं भले ॾे तूं भले ॾे धमकी ॾी तूं डांडा तूं ॻाल्हि ॿुध तूं आहे किथां जो बाबा मां तोखे ॿुधायां थो न मां पाण सुभाणे सखर अचां थो न तूं मूंखे धमकियूं ॾींदो राति जे टाइम ते धमकी ॾींदो कोन थो ॾियां तूं मुंहिंजा भाउ स्टेटमेंट इहो आहे त तूं हिकिड़ो पुलिस ऑफिसर आहीं त ज़ाहिर आहे तुंहिंजे मथां हिकिड़ो एलिगेशन आहे त आम पब्लिक सोशल एक्टिविस्ट जी हैसियत सां असां ॻाल्हाए सघूं था तुंहिंजो कमु आहे उन शइ खे बर्दाश्त